ओम शांति। हाणे बाबा खे 2 मिंट याद करो। मां आत्मा परमात्मा बाप की संतान, मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु इन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। पंहिंजे बाप परमात्मा खे याद थी करां। हाणे मां आत्मा परमात्मा बाप जा महावाक्य ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप आयो आहे न संगम युग ते। छो आयो आहे? आत्माउनि सां मिलण। जी ॾाढे समय खां आत्मा इहो सॾु बि करनि न कि अचो असांजा दुख दूर करो। त बाबा हाणे असां सभिनि जो दुख दूर करण हिन कलयुगी दुनिया जे अंत सतयुग जे आदि जे समय जे विच में आयो आहे। बाबा चए थो हिन ई संगम युग ते मां आहियां। बाक़ी कहिड़े बि युग जे परिवर्तन जे समय न ईंदो आहे। न सतयुग परिवर्तन जॾहिं थींदो आहे, त्रेता ईंदो आहे तॾहिं बि न ईंदो आहे, न जॾहिं त्रेता खां पोइ द्वापर ईंदो आहे तॾहिं बि न ईंदो आहे, न ही द्वापर खां पोइ कलयुग ईंदो आहे त बि न ईंदो आहे। हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे, सतयुग अचण वारो आहे। ये कूड़ो समय आहे। हाणे सभु कूड़ ई कूड़, विकार ई विकार आहिनि। कंहिंखे बि सच्चाई ते हलण जी ताक़त न आहे। मां आत्मा आहियां इहे बि सम्झण जी ताक़त न आहे। सभिनि खां पहिरियों सच इहो, भॻवानु निराकार परमात्मा आहे, उहो बि माण्हुनि खे इहो सच पतो न आहे। त कूड़ी दुनिया आहे न, कूड़ी दुनिया खे सच्ची दुनिया में परिवर्तन करण जे लाइ कंहिंखे अचिणो पवंदो आहे मथां? सच्चे बाबा खे। सच्चो परम पिता परमात्मा हिन सृष्टि ते ईंदो आहे हिन कूड़ी दुनिया खे सच्ची दुनिया में परिवर्तन करण लाइ। लेकिन सच्ची दुनिया कीअं परिवर्तन कंदो? कोई जादू मंत्र त न कंदो न, असांखे ज्ञान ॾेई करे असांखे सच्चो ठाहींदो आहे। बाबा चईंदो आहे मां कोई जादू आदि न कंदो आहियां, तव्हांखे सच्चो ज्ञान ॾींदो। सभिनि खां पहिरियों सच्चो ज्ञान की तव्हां आत्मा ई आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा आहियां, भॻवानु उहो निराकार आहे। इहे सच्चो ज्ञान मां तव्हांखे ॾींदो आहे। हिन दुनिया जे बारे में सच्चाई ॿुधाईंदो आहे कि हिन दुनिया में जेका देवी देवता खे तव्हां पूॼो था, इहे ई हिन दुनिया में सतयुग में राज्य कंदा हुया। इन्हनि जी दुनिया में सुख शांति हुयो, पवित्रता हुई। तव्हां असुल में परमधाम जा रहण वारा आहियो। बाबा असांखे चईंदो आहे हिन विकारनि जे वश तव्हां कर्म न करो। काम क्रोध लोभ मोह अहंकार जे बदिले तव्हां शुद्ध पवित्रता शांति सां सभु कर्म करो न। कंहिंखे बि सम्झायो था त शांति सां सम्झायो, पंहिंजी आवाज़ खे धीरी रखी करे, आत्म अभिमान जी स्थिति में थी करे हुनखे सम्झायो त उहो आत्मा सम्झंदी। कंहिंखे बि जोर सां चिल्लाए करे या डांटे फाड़े करे डांटे करे या गारियूं ॾेई करे सम्झाइण जो इहो कोई तरीक़ो न आहे। छो जी पंहिंजी सच्ची दुनिया में इहे सभु हूंदो ई न। त बाबा हाणे सच्चो ज्ञान ॾियण आयो आहे। सच्चो बाबा असांखे सच जी राह ते हलाइण जे लाइ पाण खे सम्झ बि थो ॾे और शक्तियूं बि थो ॾे। माण्हू चवनि कि असां अहिड़ी कूड़ी दुनिया में असां हिकु सचो थी करे कीअं हलूं? ॿिया बि त ईअं हलनि त असां हलूं न। लेकिन बाबा चए थो पहिरियों त इहो छो था सोचो कि पहिरियों उहो सचो थिए। पहिरियों मां सच जी राह ते हलां त आपे ई मूंसां गॾु जेको कमु करण वारा हूंदा उहो बि मूंसां गॾु सचा हलंदा न। मां छो ॿियनि सां गॾु कूड़ो ठवां हर हिकु ॻाल्हि जे लाइ? पहिरियों पाण खे सच्चो बाबा मिलियो आहे, पंहिंजी शक्ति ॾिए थो न, पाण खे पंहिंजो साथ ॾिए थो। ॿिए कंहिं युग में परमात्मा पाण खे साथ न ॾींदो आहे ईअं जीअं हाणे सृष्टि ते अची साथ ॾिए थो। इन ई समय परमात्मा पाण खे अची करे साथ ॾींदो आहे कि मां तव्हांखे साथ में वठी थो हलां सच्ची दुनिया में। हाणे तव्हां मुंहिंजा मददगार ठहो, मुंहिंजी मत ते हलो। सत्युग में कोई दुख न हूंदो आहे। बाबा चए थो दैवी गुणनि खे दान न करो। सचखंड में हलण जे लाइ सच्चे बाबा सां गॾु सचो रहो। सॼो ॾींहुं तव्हां छा था करो उहो रोज़ राति जो सुम्हण खां पहिरियों सच्ची ॻाल्हियूं बाबा खे ॿुधायो। मां अॼु सॼो ॾींहुं छा कयो, मुंहिंजे मन में कहिड़ा वीचार हलिया कंहिंजे लाइ, मां कंहिंखे बुरो त न चयो,
कि असां बुरो त न कयो, हिकु सत बाप जे संग रहंदव त आपे ई असांखे बि सच ते हलण जी शक्ति मिलंदी। हाणे असां सच्चे बाबा खे ॼाणंदा ई न आहे, वॾो वॾो बाबा आहे असांजो, पूरी विश्व जो पीउ परमात्मा शिव खे बाबा चईंदा आहिनि न, असीं पूरी विश्व जी धर्मनि जी आत्माउनि जो उहो पीउ आहे, त हुन बाबा जे चए ते त हलणो खपे न। ऐं हुनखे ई असां सॾु था करूं, हुनजे चए ते न हलंदासीं त पोइ दुखी थींदासीं। हाणे हुनजे चए ते हली करे जॾहिं उहो चए थो मां सुख जी दुनिया स्थापन करण आयो आहियां, त पाण खे एतिरो निश्चय बि त हुजणो खपे न कि बराबरि इहो ई सच्चो बाबा आहे जो असांखे देवता ठाहिण लाइ सच्ची सच्ची ॻाल्हियूं थो ॿुधाए, पतितनि खां पावन ठाहिण लाइ असांखे पावन ठहिण जो ज्ञान थो ॿुधाए। कंहिंखे थो ॿुधाए? आत्माउनि खे। बाबा घड़ी घड़ी असांखे सम्झाईंदो आहे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा हिन शरीर जे विच में, हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा हिन शरीर सां कमु थी करायां। मां आत्मा ही हिन शरीर द्वारा पढ़ंदी आहियां, लिखंदी आहियां, कमु कंदी आहियां, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदी आहियां, व्यवहार कंदी आहियां। करण वारी मां आत्मा चाहियां त सभु कुझु शांति सां कमु करे सघंदी आहियां। ऐं मां आत्मा चाहियां त पोइ विकारनि जे वश बि थी करे कमु करे सघंदी आहियां। लेकिन विकारनि जे वश थी करे मां द्वापर खां कमु कयो न, ऐं हाणे मुंहिंजी हालति छा थी आहे? मां आत्मा कहिड़ी दुखी कंगाल थी वई आहे न, मूं में कोई शक्ति न आहे, कोई गुण न आहे। त पोइ फ़ाइदो जंहिं चीज़ सां फ़ाइदो हुजे त भाई करो बि। तव्हां क्रोध था करो भी, हुन सां तव्हांखे बि फ़ाइदो, ॿिए खे बि फ़ाइदो, त तव्हां करो बि। अगरि तव्हां शांति सां ई कमु कंदव, हिन सां तव्हांजी आत्मा, तव्हांजो शरीर बि ठीकु रहंदो ऐं साम्हूं वारो बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदो। अॼु न त कल्ह हुनजे दिमाग़ में उहो ॻाल्हि ज़रूरु वेंदी। ऐं क्रोध करण सां छा थींदो? पाण क्रोध कंदासीं, हुन करे त छॾियईं, लेकिन हुनजे दिलि में पाण त हटी वियासीं न। पोइ पाण जे जीअं पहिरियों पाण सां व्यवहार कंदो हुयो, हाणे हुन रीति त पंहिंजो ठही करे व्यवहार न कंदो न, पाण खां ड्रिजंदो न उहो। त अहिड़ी चीज असां करो ई छो जंहिंसां माण्हू असां सां दूरि थी वञे। ठीकु आहे, त शांति सां सभु कार्य करो न, ईअं त न कि शांति सां कार्य न थींदो। छो? 2 युग सतयुग त्रेता में सभु कमु थींदो हुयो। जीअं हिते धंधाधोरी थो हले, सभु व्यवहार था करनि, सभु थींदो हुयो हुते, सभु शांति सां थींदो हुयो न। त हाणे छो न थी सघंदो? ऐं जॾहिं हाणे शक्ति ॾियण लाइ परमात्मा आयो आहे, चए थो मां शक्ति ॾियां थो न तव्हांखे, तव्हां करो त सही। बाबा पाण खे हाणे अहिड़ी श्रेष्ठ मत ॾियण आयो आहे जंहिंसां पूरो 21 जन्म असांजो सुख शांति में निकिरंदो, हुते दुख जो नाम निशान न हूंदो। ॾिसो, विश्व जो बाप, पूरी विश्व जी आत्माउनि जो पीउ असांखे राय थो ॾे। कहिड़ी राय? सच्चे हलण जी, सच ते हलण जी राय। उहो अची करे असांखे पढ़ाए थो हिन ऑर्गन्स द्वारा, ब्रह्मा जे तन द्वारा न। बाबा चए थो, ॾिसो मनुष्य में जॾहिं क्रोध ईंदो आहे न त हिक ॿिए जो विनाश बि करे छॾींदा आहिनि, ऐं उन्हनि खे सम्झ में बि न ईंदो कि असां छा था करूं। त सभिनि खां वॾो भूत त इहो थियो न, माण्हू त उहो भटकती हुई आत्माउनि खां ड्रिजंदा आहिनि। लेकिन बाबा चए था असली भूत इहे आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। इन्हनि खे कढो हाणे। छो जी जेसि ताईं इन्हनि विकारनि खे न कढंदा, तेसि ताईं तव्हां सतयुग में हलण जे लाइक़ु न थींदा। ॾिसो, शिव जे मथां बि माण्हू कड़ियूं कड़ियूं चीजूं चढ़ाईंदा आहिनि, त शिव बाबा जे मथां इहे सभु विकार रूपी अक चढ़ायो। उहो चीजूं, अक जो फूल ऐं कड़वी चीजूं चढ़ाइण सां कुझु न थींदो। हाणे शिव बाबा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजी आत्मा में जेका इहे विकार आहिनि, कड़वाहट आहे, इन्हनि खे बाबा खे ॾियो कि बाबा हाणे त इहे सभु वठो। असां हाणे इन बुराइनि ते हली करे पंहिंजो जीवन न हलाईंदासीं। असां कंहिंखे बि दुख ॾेई करे, कंहिंजो बुरो करे करे असांजो जीवन सुख शांति में असां जीऊं। असांखे हाणे अहिड़ो जीवन न जीअणो, असांखे उन ई मत ते हलणो आहे जीअं तव्हां था चओ। बाबा देवी देवता धर्म जी स्थापना करण आयो आहे न। ॾिसो, बाबा खे
परमात्मा खे भुलजण सां असांजी छा हालत थी आहे। भले माण्हू भक्ति त करनि था, जप तप नियम आदि सभु था करनि, सुबुह खां वठी राति ताईं कुझु न कुझु कंदा ई रहंदा आहिनि भॻवान जे नाम सां, त बि मनुष्य आत्मा सुधरे नथी। छो? छो जी मनुष्य आत्मा खे शक्ति, सुधरण जी शक्ति ॾियण वारो केरु आहे? उहो परमात्मा। त हुनखे जेसि ताईं हुन निराकार रूप में यादि न कंदा तेसि ताईं पाण खे शक्ति किथां ईंदी, पाण खे सम्झ कीअं ईंदी। पाण त माण्हुनि खे मारूं था, सम्झायूं था कि तूं इहा ॻाल्हि सम्झ। हाणे हुनखे सम्झ ॾियण वारो त परमात्मा आहे, हुनखे त उहो यादि नथो करे, ऐं तव्हां बि हुन परमात्मा खे यादि करे हुनखे नथा सम्झायो, त उहो कीअं सम्झंदो? माण्हुनि जो अॼुकल्ह दिमाग़ हीअं हेठि मथे छो थो थिए? छो जी कोई बि कंहिंखे सुठी रीति सम्झाए नथो न, सभु टेंशन डपु। त हिन जीवन अहिड़े डप सां, टेंशन सां जेकी मनुष्य आत्मा हूंदी आहे उहा पंहिंजी ख़ुशियूं बि खोई छॾंदी आहे। त तंहिंखां सुठो त पाण खे सभिनि सां प्रेम व्यवहार करणो खपे न, त कम से कम उहा आत्मा ख़ुशि त रहे, कम से कम उहा ईअं ड्रिजी करे त न जिए जीवन में। सभिनि जी पंहिंजी विशेषता हूंदी आहे न, सभिनि में कोई न कोई विशेषता आहे, पाण हुनखे हुन विशेषता अनुसार कार्य में लॻायूं। पाण छो हुनखे, माण्हुनि खे गुस्सो छो ईंदो आहे ज्यादा कि उहो कमु नथो करे जीअं मां थो चवां, मां हुनखे चवांसि, लेकिन हुनमें उहो कमु करण जी विशेषता न आहे, लेकिन ॿी त आहे न, त पाण खे सदा हुननि जी विशेषता ॾिसणी खपे न। इन सां छा थींदो? अगरि विशेषता ॾिसंदासीं त पोइ उहा आत्मा हुन कम में अॻियां वधंदी। पाण हुनखे ॿियो ई कमु सेखारण था चऊं, लेकिन हुनखे उहो कमु सुठी रीति ईंदो ई न आहे, हुनखे ॿियो कमु सुठी रीति ईंदो आहे। अगरि हुनखे इच्छा हूंदसि ॿियो बि कमु सिखण जी त पाण ई सिखंदो न अॻियां। त असां त हाल फ़िलहाल हुन में जेकी सुठी ॻाल्हि आहे हुनखे कार्य में वठूं न, हुनखे सम्झी करे हुनखे कार्य में लॻायूं, त हिन सां उहो बि शांति सां कमु कंदो, उहो बि ख़ुशी सां कमु कंदो। आहियूं त पाण हिते जीअण लाइ आहियूं न, खेल खेॾण ई आया आहियूं, त जेको खेल खेॾण में जंहिंजी विशेषता जो हूंदी आहे उन रीति खेल खेॾंदो आहे न। पाण हुनखे चऊं कि न तूं त ईअं ई खेल खेॾ, हाणे हुनजी आत्मा में इहो पार्ट ई न आहे कि उहो ईअं ई खेल खेॾे, त कीअं खेॾंदो? त हुनजी आत्मा में जेको पार्ट भरियलु आहे कि हुनखे इहो ई खेल ईअं ई खेॾणो अथसि, त हुनखे हुन रीति खेॾण ॾियो न। तव्हां परेशान छो था करो हुनखे? तव्हां हुनखे जनम ॾिनो, शरीर ॾिनो, त हिन जो मतिलबु इहो थोरी कि उहो तव्हां जो चाहियो उहो ई करे। आत्मा जो पीउ त परमात्मा आहे न, आत्मा में त पंहिंजो पार्ट भरियलु आहे न। हाणे हुनजो जेको पार्ट भरियलु अथसि उहो शरीर सां उहो ई पार्ट वॼाईंदी न। तव्हां छो था घड़ी हुनखे चओ था कि तूं मुंहिंजी पुटु आहे, तूं मुंहिंजी धीउ आहे, तोखे ईअं ई कमु करिणो अथई, तूं ईअं ई कंदे। अरे हुनजी आत्मा में पार्ट ॿियो ई भरियलु आहे, त तव्हां हुन अनुसार हुनखे सम्झी करे हुनजे जीवन में हुनखे उन रीति हलायो न। तव्हां पंहिंजी छो था हलायो? तव्हां हुनजे शरीर खे न ॾिसो, तव्हां हुनजी आत्मा खे ॾिसो कि हिन आत्मा में इहो पार्ट भरियलु आहे, हिन आत्मा खे इहो सुठो कमु लॻंदो आहे, त मां हुनखे इन ई रीति पालां न। मां हुनखे इन रीति छो पालां कि मुंहिंजी जो मर्ज़ी आहे उहो इहो करे। इहे बि अहंकार थी वियो न। त माउ पीउ बि जन्म त ॾींदा आहिनि, शरीर त ॾिनो अथनि, लेकिन ख़ुदि जो अधिकार बि त लॻाईंदा आहिनि। हिन में कई ॿारनि जी ख़ुशियूं बि घटि ख़तमु थी वेंदियूं आहिनि। त हिन करे बाबा चए थो सभिनि खे आत्मा जे रूप में ॾिसो कि हुनजी आत्मा में कहिड़ा गुण, कहिड़ा संस्कार आहिनि, हुन अनुसार ई हुननि खे जीवन जीअण लाइ राय ॾियो, न त पोइ हुनजो जीवन बि ख़ुशी वारो न थींदो न। तव्हां पंहिंजे अनुसार हलायो था, लेकिन हुनजो जीवन ख़ुशी वारो न थींदो। त हाणे बाबा आत्माउनि खे इहे सम्झ ॾियण आहियो, कहिड़ी कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे कर्म करो। तव्हां आत्माऊं पतित थी आहियो न, हाणे पतित आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ मां आहियो।
आत्मा पतित थी छो विकारनि जे वश थी करे कर्म थी करे, इन करे ख़राब थी वई आहे। हाणे कोई चीज ख़राब थी वेंदी आहे त असां हुनखे फिटी करे छॾींदा आहियूं, लेकिन हिते आत्मा खे फिटी न करे सघंदा आहियूं। हिते आत्मा खे पाण पावन ठाहे सघंदा आहियूं, आत्मा खे साफ़ करे सघंदा आहियूं। परमात्मा जेको आहे उहो आत्माउनि खे साफ़ कंदो आहे। कीअं? पंहिंजी शक्तियुनि सां हुन आत्माउनि खे सुठा गुण, सुठी शक्तियूं, सुठी सम्झ ॾींदो आहे। इन रीति उहो हुनखे साफ़ कंदो आहे। माण्हू गंगा सनानु कंदा आहिनि, चईंदा आहिनि की असां गंगा में सनानु कंदासीं त पाप धुलिजी वेंदा, लेकिन हुन पाणी सां थोरी आत्मा जो पाप धुलंदा, आत्मा कोई सुठी थींदी। आत्मा जेकी मेरी थी आहे न, उनखे साफ़ करण जे लाइ परमात्मा वटि शक्ति अथई। त बाबा चए थो आत्माउनि खे साफ़ करण लाइ परमात्मा हाणे शक्ति ॾियण त आयो आहे, लेकिन उहा शक्ति आत्माउनि खे कॾहिं मिलंदी? जॾहिं पाण हुन परमात्मा खे बि निराकार रूप में यादि कंदासीं न, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। ॾिसो, कोई चीज खे अगरि ॿिनि चीजनि खे मिलाइणो हूंदो आहे त ॿई उन ई रीति हुजणी खपनि न, तॾहिं त मिली सघंदियूं न। त उहे ई आत्मा बि निराकार, परमात्मा बि निराकार। जॾहिं पाण निराकार रूप में यादि कंदासीं तॾहिं परमात्मा ऐं पंहिंजी आत्मा जो मिलन थींदो ऐं हुनजी शक्ति सां पंहिंजी आत्मा जी धुलाई थींदी। अर्थात पंहिंजा बुरा स्वभाव संस्कार बदिलजंदा रहंदा। हू शक्ति पाण खे ॾींदो आहे। विकारनि सां मुक्त थियण जी शक्ति उहा परमात्मा ॾींदो आहे। बाबा चवंदो कुसंग सां बचो, बुरे संग सां बचो। हाणे मुंहिंजे संग में रहंदव, छो जो दुनिया में सभिनि आत्माउनि में बुराई आहे। असां चऊं असांजे घर में के सभु सुठा आहिनि, लेकिन चलो हिन जन्म में सुठा आहिनि, लेकिन पहिरें जन्मनि जो त हिसाब किताब आहे न। तॾहिं त बीमार, एक्सीडेंट या कुझु न कुझु दुख थिए थो, मतिलबु पिछले जन्मनि जो त बुरो कर्म आहे। त पाण खे हाणे भल पाण शारीरिक रूप में हिन दुनिया में रहूं था, लेकिन निराकार रूप में पाण खे सदा हुन परमात्मा सां गॾु रहणो कि मां हुन परमात्मा जी छित्र छाया में आहियां। त सदा हुन जे संग में रहण सां ॿियनि जे संग जो रंग असांजे मथां न लॻंदो। असां ॿिया जीअं सोचनि था, कर्म था करनि, उहो पाण खे उन्हनि जो रंग न लॻंदो, छो जो पाण कंहिंजे संग में आहियूं हाणे परमात्मा। छो जो दुनिया में त रहणो ई आहे, घर गृहस्थी ठाही आहे, ॿार आदि आहिनि, त हुननि खे त संभालणो ई आहे न। त बाबा चए थो हाणे मां हिन सृष्टि ते आयो त आहियां, तव्हांखे कुझु छॾण लाइ नथो चवां, मां सिर्फ़ु एतिरो ई थो चवां मुंहिंजे संग में रही करे हर कर्म करो। मुंहिंजे संग में अर्थात मूंखे निराकार रूप में यादि करे तव्हां हिक ॿिए सां व्यवहार में अचो। तव्हां रोटी ठाहियो, पाणी पीओ, धंधो दौरी करो, लेकिन कंहिंजे संग में रही करे, मुंहिंजे संग में रही करे। छो जो संग जो रंग लॻंदो न, त परमात्मा त ख़ुदि ई शक्तियुनि, गुणनि ऐं ज्ञान जो सागर आहे। त उनजे संग में आत्मा रहंदी त आत्मा खे कोई प्रकार जी तकलीफ़ थींदी, डपु थींदो? आत्मा कॾहिं बुरा कर्म कंदी? न कंदी न। परमात्मा संग में रहंदी त हुन सां अगरि कोई बुरो करण वारो बि हूंदो त बि उहो ड्रिजी करे भॼी वेंदो कि न, हिन सां गॾु त भई कोई शक्ति आहे, लेकिन उहा शक्ति नज़र त न ईंदी आहे, लेकिन पाण खे त पतो आहे न असां हुन सां गॾु आहियूं। हाणे परम पिता परमात्मा परम धाम खां पाण आत्माउनि खे चए आयो आहे, चए थो मुंहिंजो संग करो। हाणे मुंहिंजो सचे जो संग करो, इहो ई सचो सचो सत्संग आहे। दुनिया में त कई प्रकार जो सत्संग आहिनि न, लेकिन सचो सचो सत्संग कहिड़ो आहे? परमात्मा सां गॾु रहण। छो जी हुन सचे जो संग में आहियूं न पाण, त हुन सचे जे संग में रहंदासीं त पाण सदा ई सुख शांति में रहंदासीं। पूरी कल्प में, सत्य त्रेता द्वापर कलयुग में हिकु ई बार इहो सचो सचो सत्संग थींदो आहे। बाक़ी दुनिया में त ॾाढा सारा सत्संग थींदा आहिनि,
लेकिन सत्संग जो मतलब छा आहे? सच्चे जो संग। सत्संग अर्थात सच्चे जो संग। तो सच्चो केरु आहे? सच्चो त बसि उहो हिकु परमात्मा ई आहे। बाक़ी त सभु कूड़ आहिनि, चाहे तव्हांजा गुरू आहिनि, चाहे संत आहिनि, परम पिता परमात्मा चए थो सभु कूड़ आहिनि। छो जी कंहिं बि तव्हांखे ईअं ॿुधायो अॼु खां वठी पहिरियों कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो बाप परमात्मा निराकार अथव, हुन निराकार खे यादि करो? ईअं तव्हांखे केरु चयो कि तव्हां आत्मा परम धाम में रहण वारी आहियो, तव्हां असुल में देवी देवता धर्म जी आहियो, तव्हां आत्मा जो स्वधर्म शांत अथव, तव्हां आत्मा आहियो, शरीर न। अहिड़ियूं ॻाल्हियूं पाण खे कंहिं बि न ॿुधाई। त परमात्मा सच्चो छो आहे, बाक़ी सभु कूड़ा छो आहिनि? छो जी परमात्मा अची करे असांखे सच्चियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न, हिन करे परमात्मा सच्चो आहे। बाक़ी सभु पाण खे सच्ची ॻाल्हियूं न ॿुधाईंदा आहिनि त मतिलबु कूड़ा आहिनि। बाक़ी सभु छा ॿुधाइनि? फलाणे शास्त्र में ईअं लिखियलु आहे, फलाणे ग्रंथ में ईअं लिखियलु आहे। कंहिं ॾिठो? कंहिं ॾिठो कि तव्हां इन में शास्त्रनि में ग्रंथ वग़ैरह में लिखियलु आहे त इहो सच्चो आहे? कंहिं ॾिठो त न आहे न। सिर्फ़ु चईंदा आहिनि असांजा वॾा लिखी विया, वॾा विया, वॾनि ॾिठो न ॾिठो उहो पाण खे थोरी पतो आहे। ऐं जेका बि शास्त्र ग्रंथ ठाहिनि था इहे पहिरियों एॾा वॾा थोरी हुया जेका हाणे एॾा वॾा वॾा ठाहे करे माण्हू पढ़नि था। पहिरियों त सिर्फ़ु नंढी नंढी चीजूं हुयूं न, पुस्तक आदि बि हुया, शास्त्र ग्रंथ आदि बि हुया, उहे बि नंढा हुया। इहे त हाणे एॾा वॾा वॾा पंहिंजी सम्झ जे अनुसार ठातो अथऊं। असुल में हिननि में जो लिखियलु आहे उहो भॻवान न चयो अथई। भॻवान त हाणे असांखे सची सची ॻाल्हियूं ॿुधाए थो। त बाबा तो इहो ई हिकु सचो सत्संग आहे। जंहिं सत्संग में माण्हू जॾहिं ज्ञान ॿुधंदो आहे त सचो ठही वेंदो आहे। इन ई सचे सचे सत्संग सां दुनिया सची थी वेंदी आहे, स्वर्ग जी स्थापना थींदी आहे। अच्छा मिठ मिठ सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बुद्धि जी चमत्कार द्वारा। हाणे पाण खे छा करिणो आहे? बाबा चए थो सदा बुद्धि मन ऐं बुद्धि में बाबा जी यादि रहे। त हिन यादि सां पंहिंजो जीवन परिवर्तन थींदो। त कोई माण्हू ॾाढो माण्हू हुनखे सुधारणु चाहिनि था लेकिन उहो सुधरे नथो ऐं हिकदमि सां उहो सुधरी वियो त छा थी वियो? चमत्कार थी वियो न। त हाणे बाबा चए थो जॾहिं मन ऐं बुद्धि सां सदा मूंखे यादि रखंदव, मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हांजो जीवन हिकदमि पलटिजी वेंदो। तव्हां हिकदमि नर्कवासी खां स्वर्गवासी थी वेंदा। त ईअं पाण खे सदा हुन परमात्मा सां गॾु रहणो आहे। अगरि पाण खे नर्कवासी सां स्वर्गवासी ठहिणो आहे त स्लोगन आहे त्यागी आत्मा जे हर कर्म व कदम में सफलता समायल आहे। जेकी आत्मा त्याग कंदी आहे न, त्याग अर्थात माण्हू सम्झाए त्याग अर्थात सभु कुझु छॾणु। त्याग अर्थात सभु कुझु हूंदे हुए बि बुद्धि में उन में मोह न हुजे, इहो थींदो आहे त्याग। त्याग मतिलबु सभु कुझु छॾणु न। सन्यासी सभु कुझु चईंदा आहिनि असां घर बार छॾे करे जंगलनि में था वञूं, लेकिन त बि हुते बि मन में त वीचार ईंदा आहिनि न दुनियादारी जा। त बाबा चए थो त्याग मतिलबु सभु कुझु हूंदे हुए बि तव्हांखे मन में कंहिंजे प्रति बि मोह न हुजे। अहिड़ी अगरि कोई त्यागी आत्मा हूंदी आहे न त हुनजे हर कर्म हर कदम में छा हूंदी आहे? सफलता। अच्छा ओम शांति।